हींअर मां गुज़ारिश कंदुसि माना वारे साईं महमूद सुमरे के तो हू अचे ऐं क़ुर्बान साहब जे हवाले सां लिखत में हुननि जेको मज़मून आहे ख़ाको आहे लिखियो आहे उहो पेश करे। अवां जी ताड़ियुनि में महमूद सुमरो। महिरबानी साईं। अस्सलाम वालेकुम। अॼु जंहिं महान शख़्सियत लाइ असीं सभु गॾु थिया आहियूं उन ते जेकॾहिं हिकिड़ो किताबु लिखिजे त उहो बि घटि थींदो, या हिकिड़ी सीरीज़ हुजे जेका लिखिजे जो अणखुट ख़ूबियूं इन शख़्सियत में शामिल आहिनि। मुंहिंजे अॼोके इन पेपर जो उनवान आहे क़ुर्बान तां क़ुर्बान थियां। 70 जे ॾहाके में ख़ैरपुर जहिड़े नंढे शहर में हिकु वॾो बालक मेलो थियो हुयो जंहिंमें सिंध जी कुंड कुड़छ खां आयल ॿारड़नि शिरकत कई हुई। असां उन वक़्तु स्कूल में पढ़ंदा हुआसीं। ख़बर पई त इहो सॼो मेलो रचाइण में सभ खां वॾो हथु क़ुर्बान मंगीअ जो आहे। मां त उन ॾींहं खां ई क़ुर्बान तां क़ुर्बान थियो हुयुसि। पोइ सिंधी अदबी संगत, सचल जा मेला ऐं ख़ैरपुर में थींदड़ मुख़्तलिफ़ सरगर्मियूं, उन दौरान क़ुर्बान सां वेझड़ाई थींदी वई। मुंहिंजूं ॿ वॾियूं ख़्वाहिशूं हुयूं जेके क़ुर्बान मंगी जे ताउन सां पूरियूं थियूं। हिकिड़ी इहा ख़्वाहिश हुई त मां परॾेह वञा, यानी पाकिस्तान छॾे ॿियो बि मुल्क ॾिसां, ऐं इहा ख़्वाहिश जी तकमील क़ुर्बान मूंखे ईरान जो सैर कराए पूरी कई। ॿी मुंहिंजी ख़्वाहिश हुई त मां जहाज़ में सफ़र कयां, ऐं इहा ख़्वाहिश बि औरत फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां, एडवोकेसी ग्रुप जे प्लेटफॉर्म तां क़ुर्बान मंगीअ जे ताउन सां पूरी थी। क़ुर्बान हिकु पोपट आहे जंहिंजी क़ाबिलियत जा रंग ॾिसी ॿारड़ा ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि। क़ुर्बान हिकिड़ो गुल बि आहे जंहिंजे हुगा खे हर हिकु महसूसु करे सघे थो, पर अक्सर ईअं थियो आहे जो संदसि आस पास रहंदड़नि संदसि हुगाव मुअतरु थी करे, संदसि ख़ुशबूअ सां मुअतरु थियण खां पोइ खेसि मेसारण जी कोशिशि कई। इहा ॿी ॻाल्हि आहे त जंहिंखे मेसारण जी कोशिशि कई उहो पाण मेसारजी वियो, छो त हीउ हिकु सचो माण्हू आहे। हिन सां जंहिं बि महाॾो अटकायो आहे हुन शिकस्त खाधी आहे। असां वटि किताबनि जी आला लाइब्रेरी सचल सरमस्त लाइब्रेरी मौजूदु आहे। जेकॾहिं फ़ोटुनि जी लाइब्रेरीअ जी ज़रूरत महसूसु थिए त क़ुर्बान मंगीअ वटि हलिया अचो। अलाए केतिरनि सालनि खां केतिरा फ़ोटू महफ़ूज़ पिया अथसि। सिर्फ़ु साल ऐं तारीख़ ॾिसो तव्हांखे उहो फ़ोटू कढी ॾेखारींदो। हिकु ॻाल्हि ॿुधायां त क़ुर्बान भाग वारो बि आहे। माण्हू खेसि पोपट चवनि, छो त डॉक्टर तनवीर अब्बासी संदसि इहो नालो रखियो हो, पर मां इहो चवंदुसि त क़ुर्बान पारस बि आहे। जंहिं कम लाइ कोशिशि कंदो उन में हथु विझंदो, कामयाबी संदसि क़दम ज़रूरु चुमंदी, छो त हिकु साफ़ नियत ऐं नेक दिलि इंसानु आहे। संदसि सफ़रनामा मुसाफ़िर, हिकु घड़ी प्यार जी ऐं अमेरिका में 31 ॾींहं, ऐं मुमकिन आहे त जेको ताज़ो बैरूनी दौरो कयो अथई उहो बि बातस्वीर सफ़रनामो थी पधिरो थिए। इन मां ज़ाहिर थियो त हू न फ़क़ति ॾेह बि बल्कि परॾेह में बि सभिनी खे पाण सां गॾु खणी हलण वारो आहे। क़ुर्बान ते सचल जो बि वॾो असरु आहे, छो त सचल जी सोच जो महवर बि इश्क़ आहे ऐं हीउ बि घणो आशिक़ मिज़ाज माण्हू आहे। मेल या फीमेल खे पंहिंजो करण जो जादू हिन वटि मौजूदु आहे। इन करे हिन जी मेल या फीमेल दोस्तनि जी हिकिड़ी तमामु डिघी लिस्ट आहे। थी सघे थो कंहिं सफ़रनामे जी पछाड़कनि सुफ़नि ते या लिस्ट मंज़र आम ते बि अचे, पर हीउ शायदि ईअं न कंदो, छो त हीउ डिॼणो बि ॾाढो आहे। खेसि कंहिंजी नाराज़गी बर्दाश्त कोन थींदी आहे। इन करे हीउ हर हिक सां निभाइण जी जाखोड़ में हूंदो आहे। जेके हिनखे छॾे वेंदा आहिनि उहे हिकु भेरो सरेंडर करे हिन वटि लड़ी अचनि त हीअ पोयूं सभु ॻाल्हियूं विसारे उन सां ईअं हिकु थी वेंदो ॼण का ॻाल्हि थी कोन हुई। क़ुर्बान हिकु समाजी वर्कर जी हैसियत सां कमु करण में फ़ख्रु महसूसु कंदो आहे।
हुनखे उहिदनि जी परवाह काई कान्हे। मां संदसि महान भाउ शहीद मोहम्मद परेल मंगीअ सां हिकु बि मुलाक़ात न कई, पर क़ुर्बान ऐं संदसि वेझनि मां इहो मालूम थो थिए त हू हिकु सचो ऐं खरो इंसानु हुयो जंहिंखे संदसि सचाई जे एवज़ शहीद कयो हुयो। इंसानियत जी ख़िदमत जी जंहिं सफ़र जो आगाज़ शहीद मोहम्मद परेल मंगीअ कयो, उन जी तकमील लाइ क़ुर्बान हर वक़्तु सरगर्म अमल रहंदो आहे। सिंध चिल्ड्रन्स अकेडमी ऐं पोपट पब्लिकेशन संदसि अहिड़ा अज़ीम कारनामा ऐं प्रोजेक्ट्स आहिनि जेके आम या ख़ासि माण्हुनि में न हूंदा आहिनि, बल्कि इहो कमु ख़ासुल ख़ासि या अञा बि जेकॾहिं वधीक का सुपरलेटिव डिग्री हुजे त उन्हनि माण्हुनि में इहो हूंदो आहे ऐं उनजी महिनत जो नतीजो हूंदो आहे। अॼुकल्ह संदसि ॿ गहरा दोस्त आहिनि। दोस्तनि जो दाइरो इलाही अथसि, पर ॿ गहरा अॼुकल्ह दोस्त अथसि जेके अक्सर संदसि क़रीब हूंदा आहिनि। उहे आहिनि हिकिड़ो त फेसबुक ऐं ॿियो अमर इक़बाल। सिंध चिल्ड्रन्स अकेडमी जंहिं मंज़िल ते पहुती आहे, हिन में को शक न आहे त इहा काविश क़ुर्बान मंगीअ जी आहे, पर हिन में जेकॾहिं मैडम दुरे बतूल जी शमूलियत न हुजे हा त शायदि सिंध चिल्ड्रन अकेडमी इन मंज़िल ते न पहुची सघे हा। अहिड़ी तरह पोपट पब्लिकेशन बि ईअं ई परवान न चढ़िया जेकॾहिं इन में अमर इक़बाल जो हथु न हुजे हा। मां वरी बि ईअं चवंदुसि त अहिड़नि माण्हुनि जी चूंड बि क़ुर्बान जी कमाल नज़र जो कमाल आहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त पोपट पब्लिकेशन में मुंहिंजो बि हिकिड़ो किताबु छपिजे, पर इन में मुमकिन आहे कुझु वक़्तु लॻंदो, छो त इन लाइ मवाद अञा खपे ऐं पैरोडीस मां जमा कयां पियो। अॼु बि असांजो नौजवान क़ुर्बान मंगीअ खे मॉडल बणाए संदसि नक्शे क़दम ते हली जा खोड़े त यकीनन कामयाबी संदसि क़दम ज़रूरु चुमंदी। मूंखे संदसि कंहिं दोस्त जो हिकिड़ो जुमिलो यादि अचे थो जेको हुन क़ुर्बान खे ॾिसी चयो हो, ऐं इहो जुमिलो 20-22 साल अॻु चयल हो। क़ुर्बान साहब खे मां चवंदुसि त थोरो गौर सां ॿुधे। हुन क़ुर्बान खे ॾिसी चयो हुयो त क़ुर्बान तुंहिंजी उमिरि 30 साल ऐं सोच 40 सालनि जी अथई। मुंहिंजी इहा ॻाल्हि ॿुधी क़ुर्बान यकीनन खिलियो हूंदो, मुस्कुरायो हूंदई, ऐं मां चवां थो त इन जी मुस्कुराहट ते मां पंहिंजी गुफ़्तगू जो इख़्तिताम कयां हिन शेर सां त पोपट जहिड़ा प्यारा माण्हू, पोपट जहिड़ा प्यारा माण्हू पारस जंहिंजो प्यार सिक थनी जे सीने में हरदम तार उतार। महिरबानी।